अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे लखी गुलाम शाह मां KTV जे स्पेशल रिपोर्टर कादिर दादमर जी रिपोर्ट। महर हाउस वज़ीराबाद ते मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जे अवाम जी गॾिजाणीअ जी सदारत MNA अलहाज गौस बख्श खान महर MPA मोहम्मद शहरयार खान महर जन कई। गॾिजाणीअ में मुख़्तलिफ़ ॻोठनि क़ाइम खान वधियो, बोको खकराणी, दीन मोहम्मद वधियो, जान मोहम्मद लाशारी, बडो आरबाणी, मोमिन वधियो, मारूका के पोटा, दड़ी जाखिरी, ॻोठ उढा दाया, अली खान वासुल, रहमतपुर, दया खान ॾेथो, कोट यूसुफ ऐं ॿियनि नंढनि वॾनि ॻोठनि जे पाड़नि जे चङनि मुड़सनि शिरकत कई। जन में शकील अहमद वधियो, एजाज़ अली वधियो, दीदार अली वधियो, अज़हर अली वधियो, सैयद शहनशाह, मोहम्मद यूनुस वधियो, इलाही बख्श वधियो, दीदार अली शाह, सुधीर अहमद खखराणी, ज़ुल्फ़कार अली खखराणी, गुलाब खखराणी, फयाज़ अहमद वधियो, मनठार अली वधियो, वाजिद अली वधियो, रफ़ीक अहमद लाशारी, हिदायत लाइ वधियो, अरबाब अली वधियो जन बि शामिल हुआ। गॾिजाणीअ में साल के गढ़ी आसीन अंदर MNA गौस बख्श खान महर पारां करायल तरक़ियाती कमनि बाबति तफ़सीली रिपोर्ट पेश कई वई। गॾिजाणीअ में ईंदड़ साल के गढ़ी आसीन अंदर तरक़ियाती कमनि जो ॼार विछाइण लाइ नयूं स्कीमूं तयारु कराइण लाइ पंहिंजे हिमायती ऐं वोटरनि खां तजवीज़ूं पिणु वरितियूं।